ऐं असांजा धाम धोईंदो। पंजा जो ई 100 जो ई माना 150 जो सामान सापा जे सर में तो सदको वञी हे त 300 को भी मथे थींदो। ठीका तुझी ॻाल्हि मञम 300 ठीका। अरे अंड बदरा हिती छा तो अंड बदरा अर्जिया भी किकरे मां किकरो बाकी तू मोती। अरे वाचूक कावड़ न कर, कावड़ हराम आ। ओ छोरा निभागा करी हो तो बुथा त ही तू करी छा थो। तकर न कर याद आदि का 1200 वटी आये 1200 तू चवी थी 300 मां 600 में कयो तो बना 600 में आदि जा पैसा न तो के बश्क कंदुस्ता तू एतरो ठाव को थी वई तो असा जे घरा कपड़ा बाती जे कुले त कई वला भी पटोस छोरा मुझे बर्ता रात जो अगु वठ मुके छाड़ो मां ए संग साहब कयो तो बनाए गंज कयो तो बनाए पता साजो थारो खड़ी वने छोरा निभागा मत छाड़ियो असली न छक्को मोए खे निभागो। मूंखे त तव्हांजी सोच मथां अफ़सोस थो थिए। तव्हांखे चिरे जी ॻाल्हि ते इतबार आहे, मूं ते न। बाक़ी जेको कुझु मां ॻाल्हायां थो उहो कूड़ा आहे। चरिया हमेशह सच ॻाल्हाईंदा आहिनि। तू कूड़ो आई कूड़े जो पुट आई। कान संभाले ॻाल्हा मिठल न तड़े तू छा कने हां छा कने तू। मां चवां थो मूंसां इहा बदतमीज़ी न कर। आयत तो खां अॻियां पादर विसरी आहिनि तॾहिं त तूं असांखे अखियूं ॾेखारे। इस्मरम अॻियूं ॻाल्हियूं मूं दरगुज़र कयूं आहिनि। हाणे मूंसां कुझु आयो न त मां बश्क कोन कंदो साहब। ओस पाथर चाड़ियोसि चिकटी दे अञा ॾिसो था कुटियोसि। इन चकर तोखे माफ़ था कयूं। ॿीहर हेॾे रुख न रखजां। हिकु चकर छा पर 1000 चकर ईंदुसि। ही ज़मीनूं असांजूं आहिनि। ॾिसां त मूंखे केरु थो रोके। अरे तुझे पी जूं ज़मीनूं आहिनि। कमीना के जायजा वो मिठल के चमाट है। कुटियोसि चाड़ियोसि। हेॾे अचण जी कोशिश कई त टंगू ऐं ॿाहूं भॼी छॾंदासीं हुई। अचो मूंसां ॾे। तो हुंदुसि न कमदारी खां तौबा करे शहर हलियो पर बेपितवा लॻे थो। भजियो। अरे हाणे छा कयूं? हल तलूं घर। अरे दामनू अम्मा असली चेहरे कब्र में विझंदी। हल त असां घरां चोरी करे था जूस। उथे मत कर। हथड़े न विझो।
चल के सरकाए विधो तन ये ता आदि जा पैसा खाए थोड़ो दम पटिया अरे यार माफ़ कजे तू बि बिना ॿुधाइण जे अची थू थो करी त पोइ अहिड़ो अशर थींदी न हाणे वे मिट्राई लाल खान केड़ो बुधाए छा मिट्राई त पंहिंजी जगह ते ये रची तो सदी कजाए ये आहे न तू न सुजाए रखंदो साई बाबला बुधाईंदुस हिन चक्कर गलती जी माफी अदा चाय पींदे न भाजाई तकलीफ़ न कर अदा तकलीफ़ जी केड़ी गाल आ चाय तैयार लगी पई आ पोइ पुछी त छाजे ला थी अरे एको पची मुंह में हणीस न हाणे ॿुधा त कीअं अचण थियो आहे बाबला इहा खुशखबरी बुधाण आयो होस त मिठड़ वार न मुराद के सुजाए फिटो कयो आ सुठो कयोंसि अञा ताईं मुराद के तहां जो आसरो आहे जेकॾहिं तहां उनखे मोचड़ा न हणंदो न तेतर हो न निकिरंदो हितां बाबला मां जो तव्हां सां ॿधल पर इहो सूमर सावत में अचे न सूमर खे असां सावत में आणूं था पूर को बेफ़िक्र रह ॿ टे ॾींहं ढर ॾिनीमांसि त पेर ते अचे पर न ध्यान जी आकड़ अञा वधंदी थी वञे सुभाणे पारायांसि थो उठनि जा जोराबा वेही मज़ो ॾिसजांइ सूमर तोखे सुधारे असां ॾियूं था पोइ सभई गजी मुराद जी खल लाए छॾियो छो त जेसी ताईं इहो छोरो हिते आहे न वञो आई को वारो भा न मुझे घर चाय वाली कुपी खणी आयो उहा मूंखे आने त मां घर वञा अलाए छो थी कुपी जे जेस ताईं मूंखे पंहिंजा पैसा पूरा न ॾींदी तेस ताईं कोन मिलंदई निभागी छोरी अरे कुपी तुझे कहे कम जी आ जो घर में लिकाई बैठी ओ माई जा मुलड़ी समझा पंहिंजी नो खे समझा न त ॾाढो ॾुखियो पवंदो से जॾहिं तू कूड़ हणी धोखे सां असां खां 1200 कढी वई साबा जे सिर मथो सद को वञी न मूं तव्हां सां को कूड़ ॻाल्हायो आहे न ई मूं तव्हां सां को धोखो कयो आहे बाक़ी छोरो मोबाइल नथो ॾे त पोइ मां छा कयां जॾहिं तोखे मोबाइल न मिली त तुंहिंजो कमु हो त पैसा वापसि ॾेई वञ न बस हाणे बस मूंखे हाणे पंहिंजी कुपी आणे ॾे त मां वञा बाक़ी जॾहिं मूं वटि पैसा थिया न अचे घर ॾेई वेंदी साईं जेसि ताईं पैसा न ॾींदी न तेसि ताईं कुपी कोन मिलंदई समझाए पंहिंजी छोकिरीअ खे हर भर तमाशो न विझे न त अहिड़ो कंदी साव जो मुंहुं लिकण लाइ बि जॻह कोन मिलंदव हा कुपी जी का क़ीमत कोन्हे का इज़त जो सवाल आहे इज़त जो साबा जे सिर मथो सदको वञो जेकॾहिं न मूं पंहिंजो चक्कर फेरायो त पोइ ईअं न चइजो त साबा असांखे न आको घर वेठे कुटरायो छा कंदी तूं हां छा थई मन में हां अड़ी घणो ई कुझु तव मुंहिंजे मन में घणो ई कुझु
वो थोड़ी न जाबिर जे कन में मु भूक ॾिनी माव त ये पुठिया तो असली खल लाए छड़ी तू है। वाह लॻई सिर खे माई ॿुधाए त सही छा सोचियो अथई। ओ माई मुंहिंजे अंदर में घणो कुछ तो बड़ कई घणो कुछ जेकॾहिं न मां यकीने वारी कुनीअ जो ढक लाथो त जाबिर ताके उबतो घर में टंगी तू है। ओ मूंखे न चइजो मां चवांव थी इज्जत सां मञो इज्जत सां न त नाहक ने पड़जी वेंदौ। बी आणे थी जाई। न चाची ने का जरूरत ना है। धीअ हिन ॾाइण सां कोन पुॼंदियूंसीं। तू ये कान मुड़ंदी है तरस वरी पंहिंजे भाउ खे बचांदी तुंहिंजे पोयां अचे न ये तो वारो भाउ बत बते त ये टंगू त भञास सोटीअ सां मुंहिंजो दर त टपी ॾेखारे हाणे। पुटण खे छॾ तूं हाणे इहो ॿुधाए त कॾहिं पैसा ॾींदीअ। सापा जे सिर जे मथो सत को वञी कीअं थियाण मां तव्हांजे लाइ खुल मां खड़ा कयां न ॾियो तव्हां कुपी रखे छॾियो पंहिंजे घर बाहि लॻेव कचरे टंगू थी तव्हां मां भञराया पियो मां वञा रखो हां बाहि लॻेव तव्हां मूंखे कुपी न ॾींदो हां। चाची ॿुधाई न छा चई वई। धीअ छॾीस वञी भौंके। मां वता थी बाहर बोलींदी हीमो इते सुतो पियो उठी बस कर मां भला आया कि छा तो चई शर्म न तो चई तोखे ना आया तू अजायो पई नाराज थी मुखे नहीं तो पो के आई कि नो ख्वाब ॾिठो इन्हे जे करे। ख्वाब केड़ो ख्वाब। यो ख्वाब में हिकड़ी भयानक शक्ल वारी जिंदड़ी ॾिठम। बस हाणे बस मुखे खबर है तू केड़ी बकवास करण वारो आई। मुखे रुगो इहो ॿुधाए त तुंहिंजो कमु कहिड़ो आहे जॾहिं त तुंहिंजा मां समूरा कम करे छॾिया आहिनि। अम्मा सिबियाणी तोखां इजाज़त वठी पोइ त घड़ी खन आराम कयो अथमि। ॾींहं जो निभागा माण्हू सुम्हंदा आहिनि इने करे चवां थी त ॾींहं जो न सुम्हंदो कर। ओ हाजी बाबा जो पंहिंजे कमरे में सुतो पियो आहे उन जे लाइ छा चवंदी आहे। हाँ तू अदा जड़ो थींदे जो अदा जड़ो मिसाल तू पाण ते पियो नी। मां त हाजी बाबा जे पेरनि जी खाक बनायो पर इहो ॾींहं जो सुम्हण लाइ मां तोखे मिसाल पियो ॾियां। ये पंहिंजा मिसाल पाण वटि रख मुखे समझाइण जी कोशिश न कर। हिकु त सिबियाणी में सहब आहे कोन न कंहिंजी ॿुधे न कंहिंजी सहे। ठीकु आहे मूं तौबा कई वात ते हथ रखियो पर हिकिड़ी मूंखे ॻाल्हि त ॿुधाए मुंहिंजो आराम फिटाई जेकॾहिं तुंहिंजो को कमु आहे त ॻाल्हि कर। तू को वज़ीर आज़म आहीं या सिंध जो को मिनिस्टर आहीं जो मूं तुंहिंजो आराम फिटाए छॾियो। हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ अॼु खां पोइ हिन घर में जे ॾींहं जो निंड कयई न त पोइ जी सम्झी थो। बख्शो सिर्फ तुंहिंजे करे असां शरीफ मां हथ कढिया सिर्फ तुंहिंजे करे। मुंहिंजे करे उन मां हथ छो कढियो। ये हथ कढिया कमीने मां इची में पट्टो विझी दर दर पिनाया था बंदर खे पोइ मुंहिंजी दिल ख़ुशि थिया। असां त मजबूर थी पियासीं शरीफ खे छॾण लाइ। जेकॾहिं असां हथ न कढूं न त तूं शेर वारनि जा ज़ुल्म बर्दाश्त न करे सघी आहे। घबराई छो थो जाबिर खान उन रिछ खे तमामु जल्दी फसाए ईंदासीं। उनखे फसाइण जी तूं न सोच हाणे तूं पंहिंजो ख्यालु रखजां पंहिंजो। जेकी असां शरीफ जी हालत करे मोकिली आहे न शेर पंहिंजो होश विञाए वेठो हूंदो। उन करे तव्हां सभिनी खे कुझु ॾींहुं ख्यालु सां रहणो पवंदो जेसीं ताईं शरीफ जा ज़ख़म छुटनि ऐं शेर जी कावड़ लहे। जेकॾहिं हाणे तते तां तव्हां मां केर बि शेर खे हथ अची वियो त हो रिली जे तह खां बि विञाए छॾींदो। मां चवां थो हिन चकर सालो शरीफ खे छॾे शेर खे ॿधी खणी अचूं। आहे तुंहिंजे हिननि कितरनि में दम जो शेर खे ॿधी हिते खणी अचनि। शेर खे ॾिसण सां ई हिननि में ओनायूं पइजी वञनि थियूं। ये शेर में हथ विझनि हाँ ये शेर में हथ विझनि। दुआ खपे जाबिर खान शेर को मथा कोन लॻी आयो आहे उनखे बख़्श कंदासीं। यार जेकॾहिं तूं इहो कमु करी थो न था
शेर खे ॿधी तूं खणी अची थो त मां पंहिंजी पग लाइ तुंहिंजे मथे ते रखंदुसि, पर जेकॾहिं तूं शेर में हथ न विधा त पोइ इहा टोपी लाइ पेरनि में उछलींदो साईं। अकेलो त मां वञी शेर में हथ कोन विझंदुसि। केरु चए त तूं अकेलो आहे? असां सभु तोसां गॾु आहियूं। शेर खे गोदनि ते झुकाइणो आहे, जीअं दुश्मनी मां जान छुटे। सुमर तूं घबरा न, मां ॻाल्हायां थो हाजी बाबा सां। हाणे न लाल खान वारनि जो बंदोबस्तु कयूं था। जेतिरो जल्दी थी सघई इन लाल खान वारनि जो बिलो कर। तूं त लाल खान वारनि जो चमचो आहीं। न भाउ, पादरनि जे ख़ौफ़ खां हिन जी चमचागिरी कंदा रहा तूं, न त कहिड़ो इज़त वारो हिन जी सोबत में ईंदो। सचो ई दिलावर, सचो ई। जेकॾहिं भाऊ मुंहिंजो वस पुॼे न, इन ॿिन्ही भाइरनि जे मथां डंडा खणी शुरू थी वञा, 99 ते अची वरी भुलिजी पवां, ख़बर पइजी वञे। हाणे उन्हनि सां इहो ई कमु कंदासीं। मां अॼु हाजी बाबा सां ॻाल्हायां थो। अचो। फराज, मूं पूरी इंफॉर्मेशन वरिती आहे। हिन में बाबा जो को बि दोन आहे। ॿियो केरु थो थी सघे सोनू? आई श्योर हिन में तुंहिंजे पीउ जो ई हथ हूंदो। फराज, तूं वरी बि जांच कराए। मूंखे नथो लॻे त ईअं बि थी सघे थो त को दुश्मन ॿियो हुजे। मूं ज़िंदगी में अहिड़ो को कमु कयो ई कोन्हे जो मुंहिंजा दुश्मन पैदा थियनि। तूं पंहिंजे सोट वारनि जे लाइ चवंदे हुए न, थी सघे थो त उन्हनि जो ई कमु हुजे। सोट वारा बाबा मां फाथा आहिनि, उन्हनि कॾहिं शहर जो मुंहुं ई न ॾिठो। थी सघे थो मता ईद बारात ते शहर वेंदा हुजनि। पर मूंखे त ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। बाबा तोखे खणण जे चक्कर में आई, पर छो? सोनू राणा मुंहिंजे पोयां सीआईडी कंदो रहे थो। तूं हुन नाले खे यादि करे छॾ। यादि आहे, पर इन जो मां छा कंदसि? जेकॾहिं तूं पंहिंजे पीउ जे वाता राणा जो नालो ॿुधे त पोइ पक सम्झी वञे त इहो कमु तुंहिंजे पीउ जो आहे। मां त इन ई कोशिश में आहियां, ऐं जॾहिं बि बाबा फोन ते ॻाल्हाईंदो आहे त मां त लिकी लिकी ॿुधंदी आहियांसि। हू त कॾहिं बि राणा सां मुखातिब न आहे थियो। तूं जांच कंदी रह, तमामु जल्द इहो राज़ तुंहिंजे साम्हूं अची वेंदो। कयो छा आहे? बाबा ज़ैबुल खे तो ॾींहुं न चयो, बाक़ी जेको वणई न ॿियो थाप। असां तोखे कुझु कोन चवंदासीं। पुट, ज़ैबुअ खे मुंहिंजी शिकिल ई कोन थी वणे, पोइ मां छा कयां? बाबा तूं बि भाॼाईअ खे सिर्फ़ तो ॾींहुं न सरींदो कर। पर हे ममड़ो मुड़ंदो। ॿुधी थो पुट, ॿुधी थो। हाणे कंहिं चवंदो आहे? तोखे तो ॾींहुं न आहे चवणो, सम्झी? ठीकु आहे बाबा, कोन न चवंदुसि। तव्हां ई राज़ी। वन ज़ैबुल मानी खणी आ।
भाजाई रख भूख लगी आ रे दा बाबा खे छा थी ॾिसी पाणी भरे अच बाबा जी हा बक बक पई हलंदी पक 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 One, 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 one. हल्ला तोड़ी तुझा कुड माण्हू पई मारी बाबा तू नाली बंदूक जा ॿई नाल भरे कोठे ते बीहारे ठोक जनी त गेरे वांगुरु पुलाटियूं खाईंदो अची ख़बर पवई अरे हल हल मूंखे बंदूक हण दे उन्हनि खां पलान त कर न जिन दुबो बणाए तोखे हिते मोकिलियो आहे कराया छा थो छॾीस शरीफ छॾीस मां त तव्हां तो छॾा था त कयास पूरो हिनखे पूरो कंदे अॻे ई पियो साह में मरे हिनखे मारे क़यामत कारी कंदे छा हा सही सॼो ॾोहो पापे जो आहे हीअ तोड़ी सॼो ॾींहुं कुंड ॾींदी थी वते त हिनखे को चए ई कोन थो जेतिरी थाप करणी थी न करे वठ पर जेकर शेर वारा ॿाहिरि वेंदा मूं तुंहिंजूं टंगूं न भॻियूं त मुंहिंजो नालो बि तोड़ी न इहो शेर मुड़ियो थो वञई अरे बाबा ढोल तो ठई और दिखाओ बापे की गाड़ी बंद थी दी कोन